केमिस्ट्री क्लास 9 बाब चऊं सॉल्यूशंस सबक 9 हिस्सो पहिरियों समरी आवां केमिस्ट्री जो उस्ताद नजुल चन्ना अवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे समरी पार्ट 1 बाब 6 जी समरीअ जा असां ॿ हिसा कया आहिनि। पहिरें हिसे में असां समरी जो अधो हिसो क्लियर कंदासीं ऐं असां पंहिंजे ॿिए ईंदड़ लेक्चर में समरी जो बक़ाया हिसो सम्झाईंदा हलंदासीं। A solution is a homogeneous mixture of two or more substances. गार ॿ या ॿिनि खां वधीक शयुनि जी हमजिन्स मिलावट खे चइबो आहे। तव्हांखे यादि हूंदो त असां ॻार वारे लेक्चर में पढ़ियो हुयोसीं त a solution is the homogeneous mixture of solute and solvent. गार सॉल्वेंट ऐं सॉल्यूट जी हमजिन्स मिलावट खे चइबो आहे। It's a mixture in which the components mixed are uniformly distributed throughout the mixture. या अहिड़े क़िस्म जी मिलावट आहे जंहिंजे अंदरि जेकी जुज़ा आहिनि सॉल्यूट ऐं सॉल्वेंट उहे यकसां तौर ते पाण में मिलियल हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते तव्हां खंड खे जॾहिं पाणीअ में मिलायो था, उनजो ॻार ठाहियो था, त पोइ उन ॻार मां तव्हां किथां बि चमचो जेकॾहिं भरियो त उन में खंड जो ज़ाइको मौजूदु हूंदो। वी कैन ऑब्ज़र्व ओनली वन फेज़ ऑफ मैटर। असां जेकॾहिं सॉल्यूशन खे ॾिसंदासीं त असांखे मादे जी हिकिड़ी हालत नज़र ईंदी। मिसाल जे तौर ते खंड ऐं पाणी खे मिलायूं था, खंड सॉलिड आहे, पाणी लिक्विड आहे, पर असांखे मादे जी हिकिड़ी सूरत ॻार में नज़र ईंदी, उहा हूंदी लिक्विड। पार्टिकल्स आर डिस्ट्रीब्यूटेड यूनिफॉर्मली। सॉल्यूशन जे अंदरि जेके ज़रा आहिनि उहे यकसां तौर ते विरहायल हूंदा आहिनि। वी कांट जज अ होमोजीनियस मिक्सचर बाय जस्ट सीइंग इट। कंहिं बि सॉल्यूशन खे ॾिसी करे तव्हांखे इहो कोन लॻंदो त इहो ॻार आहे। होमोजीनियस मिक्सचर आर ऑल्सो कॉल्ड सॉल्यूशंस। हमजिन्स मिलावटुनि खे ॻार पिणु चइबो आहे। दे हैव यूनिफॉर्म कंपोज़िशन। उन्हनि खे यूनिफॉर्म कंपोज़िशन हूंदी आहे। जीअं हीउ ॾिसो ज़रा जेके आहिनि उहे पाण में कीअं यकसां तौर ते विरहायल आहिनि। ईअं न थींदो त सॉल्यूट हिकिड़े पासे ॾे हुजे ऐं सॉल्वेंट ॿिए पासे ॾे हुजे। सॉल्यूशंस में सॉल्यूट ऐं सॉल्वेंट जा ज़रड़ा पाण में यकसां तौर ते मिलियल हूंदा आहिनि। The substance which is dissolved is called solute. उहा शइ जेका ॻारी वञे थी उनखे ॻरंदड़ यानी सॉल्यूट चइबो आहे। The component of solution which is always present in smaller amount is called the solute. ॻार जे अंदरि जेका शइ थोरी क्वांटिटी में मौजूदु हुजे उनखे असां सॉल्यूट चवंदा आहियूं। A solute is dissolved in a solvent to make a solution. सॉल्वेंट जे अंदरि जेका शइ असां ॻारींदा आहियूं, ॻार ठाहिण जे लाइ जेका शइ ॻारींदा आहियूं उनखे सॉल्यूट चइबो आहे। मिसाल जे तौर ते हे पाणी आहे, उन में असां इहा शइ मिलाईसीं त सॉल्यूशन ठही वियो। हाणे ही सॉल्वेंट आहे, ही थोरी क्वांटिटी वारी जेका शइ आहे उहो आहे असांजो सॉल्यूट। हिन में ॾिसो तव्हांखे पाणी जा मॉलिक्यूल घणा था नज़र अचनि, पर सोडियम क्लोराइड थोरे मक़दार में नज़र अचे थो, यानी लूणु जेको आहे उहो सॉल्यूट आहे ऐं जेको पाणी आहे उहो सॉल्वेंट आहे। The substance in which the solute is dissolved is called a solvent. उहा शइ जंहिंमें तव्हां सॉल्यूट खे ॻारियो था, जंहिं शइ में ॻारियो था उनखे सॉल्वेंट चइबो आहे। The component of solution which can dissolve a solute is called solvent. सॉल्यूशन जो उहो हिसो जेको सॉल्यूट खे ॻारे थो उनखे सॉल्वेंट चइबो आहे। The component of the solution which is present in larger amount is called a solvent. ही शइ ज़रूरी आहे। सॉल्यूशन जे अंदरि जेका शइ मिलावट जे अंदरि जेका शइ घणी हुजे, होमोजीनियस मिलावट जे अंदरि जेका शइ घणे मक़दार में मौजूदु हुजे उनखे सॉल्वेंट चइबो आहे। सॉल्वेंट आर जनरली लिक्विड बट कैन आल्सो बी गैस आर लिक्विड और सॉलिड। सॉल्वेंट आमतौर ते त पाणियाठ वारी हालत में हूंदा आहिनि, पर उहे लिक्विड या गैस या सॉलिड बि थी सघनि था। मिसाल जे तौर ते 1 लीटर तव्हां वटि पाणी आहे ऐं तव्हां हुन में 50 ग्राम जेको आहे सो शुगर था मिलायो, त हाणे हिते पाणी जो मक़दार घणो आहे त इहो सॉल्वेंट थींदो, खंड थोरी आहे त उहो थी वेंदो सॉल्यूट। पर जेकॾहिं 1 लीटर पाणी था खणो ऐं 50 किलोग्राम शुगर आहे त पोइ छा थींदो? हाणे 50 किलोग्राम शुगर घणी आहे, उहो पाणी थोरो आहे, तंहिंजे करे पाणी हिते छा थी वेंदो? सॉल्यूट, ऐं शुगर जेका आहे उहा थी वेंदी सॉल्वेंट। हवा जो मिसाल वठो त हुन में 78% नाइट्रोजन हूंदी आहे, 20% हुन में ऑक्सीजन हूंदी आहे, 21% ॿियूं गैसूं हूंदियूं अथसि खोड़ सारियूं। हाणे इन्हनि सभिनी में सॉल्वेंट असां चवंदासीं नाइट्रोजन खे, छो त इहा घणे मक़दार में मौजूदु आहे।
The solution is single phase homogeneous mixture of solute and solvent. गार solute ऐं solvent जी हिक हालत वारो हमजिन्स मिलावट जो क़िस्म आहे। असां सवेर जीअं ॻाल्हि कईसीं त जेकी सॉल्यूशन्स हूंदा आहिनि उहे होमोजीनस सॉल्यूट ऐं सॉल्वेंट जी मिलावट हूंदा आहिनि। सॉल्वेंट बि साॻी जिन्स जो हूंदो, सॉल्यूट बि साॻी जिन्स जो हूंदो। मिसाल जे तौर ते खंडु आहे त पोलर आहे, उनजी जिन्स पोलर आहे। पाणी आहे त उनजी जिन्स बि पोलर आहे। हाणे ॿई हम जिन्स आहिनि, ॿिन्ही जी साॻी जिन्स आहे, इहे पाण में मिलंदा त इनखे चइबो हम जिन्स मिलावट। ॿियो ई आहे त सॉल्यूशन सिंगल फेज़ थींदो आहे। जीअं असां सवेर ॻाल्हि कईसीं त वी कैन ऑब्जर्व ओनली वन फेज़ ऑफ मैटर। मिसाल जे तौर ते सॉल्यूशन असां जॾहिं ठाहियूं था, खंडु सॉलिड आहे ऐं पाणी लिक्विड आहे। हाणे जॾहिं असां ॿिन्ही खे पाण में मिलाईंदासीं सॉल्यूशन ठहंदो त उहो असांखे वन फेज़ ऑफ मैटर नज़र ईंदो, यानी हिकिड़ी ई मादे जी जेका हालत आहे उहा असांखे नज़र ईंदी आहे। के मादे जूं ॿ हालतूं या ॿ अलॻि शयूं जेके आहिनि उहे नज़र कोन ईंदियूं आहिनि। Component of solution which is present in small quantity and it can be dissolved in solvent is called solute. इहा असां ॻाल्हि करे आयासीं त ॻार जे अंदरि जेको शइ जेको कॉम्पोनेंट थोरे मिक़दार में हूंदो ऐं जेको ॻरे थो उनखे चइबो आहे सॉल्यूट। हाणे ॾिसो हिते असां हवा जो मिसाल था ॾियूं। नाइट्रोजन 78% आहे, ऑक्सीजन 21% आहे, आर्गान 0.93% आहे ऐं ही अञा थोरियूं आहिनि। हाणे हिननि में सॉल्यूट केरु थींदो? हिननि में ऑक्सीजन बि सॉल्यूट आहे, आर्गान बि सॉल्यूट आहे, ज़ीनान, नियान, हाइड्रोजन, ही सभु सॉल्यूट आहिनि। नाइट्रोजन जेको आहे उहो सॉल्वेंट आहे, छो त उहो लार्जर क्वांटिटी में मौजूदु आहे। तंहिंजे करे ॻार जे अंदरि उहा शइ जेका थोरे मिक़दार में हुजे उनखे चइबो आहे सॉल्यूट। Component of solution which is present in large quantity, ॻार जो उहो जुज़ो जेको घणे मिक़दार में मौजूदु आहे and it can dissolve solute is called solvent। ऐं जेको सॉल्यूट खे ॻारे थो उनखे सॉल्वेंट चइबो आहे। सॉल्वेंट हिकु त घणे मिक़दार में हूंदो ऐं ॿियो उहो ॻारींदड़ हूंदो आहे। जीअं असां हवा जो मिसाल ॾिनोसीं सवेर, या असां खंड जो मिसाल खणूं था। हिकिड़े पासे खां 1 लीटर वाटर आहे, 50 ग्राम शुगर आहे, त 1 लीटर वाटर वधीक आहे त इहो सॉल्वेंट थींदो। ॿियो मिसाल आहे 1 लीटर वाटर पर 50 kg शुगर। हाणे हिते खंड जो मिक़दार घणो आहे त खंड जेका आहे उहा थी वेंदी सॉल्वेंट। The aqueous solution is a type of solution in which water is used as a solvent। aqueous solution इनखे असां सिंधी में चऊं था आबी गार, अलमंद आ सां, आब माना पाणी, आबी गार अहिड़ो गार जेको पाणीअ जो ठहियलु हुजे। गार जो अहिड़ो क़िस्म जंहिंमें पाणीअ खे सॉल्वेंट तौर ते इस्तेमालु कयो वञे त उनखे असां चवंदासीं aqueous solution। aqueous solution पाणी सॉल्वेंट जे तौर ते मौजूदु हूंदो, बाक़ी उन में जेका बि शइ मिले। मिसाल जे तौर ते पाणी आहे, उन में असां सोडियम हाइड्रोक्साइड मिलायोसीं थोरी क्वांटिटीअ में त इनखे चवंदासीं aqueous solution। हे लूणु आहे, उन में पाणीअ में ॻरियल आहे पर लूण जी क्वांटिटी थोरी आहे, पाणी घणो आहे। इहो ज़रूरी आहे त पाणी जेको आहे aqueous solution में घणी क्वांटिटी में मौजूदु हुजे, यानी एज अ सॉल्वेंट हुजे, सॉल्यूट न हुजे, घणी क्वांटिटी में मौजूदु हूंदो त उन ॻार खे चइबो aqueous solution। In unsaturated solution, the amount of solute is less than its original capacity to dissolve। अणरिचियल ॻार में सॉल्यूट जो मिक़दार उन जी ॻाइण वारी जेका ताक़त आहे उन खां घटि मिक़दार में ॻरियल हूंदो आहे। अणरिचियल ॻार यानी अहिड़ो ॻार जंहिंमें अञा वधीक मिक़दार ॻरंदड़ जो ॻारे सघिजे। An unsaturated solution is a solution that contains less than the maximum amount of solute that is capable of being dissolved। मिसाल जे तौर ते असीं चऊं था त अणरिचियल ॻार उहो आहे जंहिंजे अंदरि सॉल्यूट जो मिक़दार घटि हुजे, जेतिरो पाण ॻारे सघे थो उन खां सॉल्यूट जो मिक़दार उन में अञा घटि हुजे, यानी उन में वधीक क्वांटिटी सॉल्यूट जी ॻारे सघिजे थी। फॉर एग्ज़ाम्पल असां वटि पाणी जो मिक़दार आहे 100 ml, उन में असां 30 ग्राम सोडियम क्लोराइड जेको आहे ॻारियोसीं, इहो अनसेचुरेटेड सॉल्यूशन आहे। छो त 100 ml पाणीअ में घटि में घटि वधि में वधि मैक्सिमम जेका क्वांटिटी आहे उहा असां 40 ग्राम सोडियम क्लोराइड जा ॻारे सघूं था। हाणे जेसीं ताईं 40 ताईं पहुचे, 30 दज़, 20 दज़, 25 दज़ 100 ml में,
त असां अहिड़े क़िस्म जे सभिनी ॻारनि खे चवंदासीं अनसेचुरेटेड सॉल्यूशन, अणरिचियल ॻार। In a saturated solution, maximum amount of solute dissolves in solvent according to their capacity. रिचियल ॻार में उन ॻार जी उन ॻारींदड़ जी जेका कैपेबिलिटी आहे त केतिरी शइ वधि में वधि ॻारे सघे थो, ओतिरी मिक़दार जी शइ उन में ॻरियल हूंदी आहे। A saturated solution is a solution that contains the maximum amount of solute that can be dissolved under the condition at which the solution exists. रिचियल ॻार अहिड़े क़िस्म जो ॻार हूंदो आहे जंहिंजे अंदरि जेतिरो उहो सॉल्वेंट पाण में सॉल्यूट ॻारे सघे थो, ओतिरो वधि में वधि ओतिरो मिक़दार उन में अंदरि सॉल्यूट जो ॻरियल हूंदो आहे। मिसाल जे तौर ते असीं जॾहिं ॾिसूं था त हिन में जीअं ई असां पहिरियां थोरो मिक़दार सॉल्यूट जो विझूं था त उन में अञा कैपेबिलिटी आहे त वधीक मिक़दार ॻारे, अञा वधीक विझूं था, अञा वधीक विझूं था। हाणे हिन खां वधीक सॉल्यूट जेको आहे सो ई सॉल्वेंट नथो ॻारे सघे, त इनखे असां चवंदासीं सेचुरेटेड सॉल्यूशन। हाणे हिन में तव्हां जॾहिं ॿियो ॻार विझंदव त उहो जेको ॻरंदड़ आहे उहो उन जे तरे में वेही रहंदो, ॻरंदुसि कोन, छो त हिन जे ॻारण वारी जेका कैपेबिलिटी आहे उहा पूरी थी वई आहे। In supersaturated solution, आला रिचियल ॻार, that the capacity to dissolve the solute is increased by increasing the temperature. आला रिचियल ॻारनि खे छा थींदो आहे त उन्हनि जो गर्मी पदो वधाए सॉल्यूट खे ॻारण जी ताक़त उन्हनि जी वधाई वेंदी आहे। आला रिचियल ॻार जे नाले मां ई ज़ाहिर आहे त इहो रिचियल खां बि वधीक इन में अंदरि सॉल्यूट जो मिक़दार मौजूदु आहे। हूअं त न पियो करे, पर उनखे असां छा कयोसीं, गरम करे उन जो टेम्परेचर वधाए उन जे ॻारण जी ताक़त खे असां वधायोसीं त वधीक मिक़दार सॉल्यूट जो उन ॻारे विधो। सुपर सेचुरेटेड सॉल्यूशन contains more dissolved solute than required for preparing a saturated solution. आला रिचियल ॻार में सेचुरेटेड सॉल्यूशन खां वधीक मिक़दार सॉल्यूट जो अंदरि ॻरियल हूंदो आहे and can be prepared by heating a saturated solution, adding more solute. ऐं इन खे तयारु करण जो तरीक़ो इहो आहे त सेचुरेटेड सॉल्यूशन खे वधीक गरम कयो ऐं वधीक उन में सॉल्यूट जो मिक़दार मिलायो। अनसेचुरेटेड सॉल्यूशन आहे जंहिंमें तमामु थोरो मिक़दार ॻरंदड़ जो हूंदो आहे। सेचुरेटेड सॉल्यूशन यानी जेतिरो उहो ॻारे सघे थो ओतिरो उन में तव्हां अंदरि सॉल्यूट जो मिक़दार विधो आहे। पर सुपर सेचुरेटेड हिन खे हीट करे गरम करे अञा वधीक मिक़दार ज़ोरीअ ते खणायोसि त आला रिचियल ॻार ठहंदो सुपर सेचुरेटेड सॉल्यूशन। A solution has 9 types based on the nature of solute and solvent. सॉल्यूट ऐं सॉल्वेंट जी नेचर जे बुनियाद ते ॻार जा 9 क़िस्म आहिनि। अ सॉल्यूट में बि सॉलिड, लिक्विड एंड गैस। सॉल्यूट सॉलिड भी थी सके थो, लिक्विड ऐं गैस भी थी सके थो। इफ द सॉल्यूशन इज इन लिक्विड सो इट इज कंसीडर्ड अ ट्रू सॉल्यूशन। जेकॾहिं ॻार लिक्विड वारी हालत में आहे त उनखे ट्रू सॉल्यूशन सॾिबो आहे। हाणे 9 जेके सॉल्यूशन जा टाइप्स ॾिनल आहिनि ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ सॉल्यूट एंड सॉल्वेंट, उहे ही आहिनि। गैस, जेकॾहिं गैस में ॻरियल आहे त सॉल्यूशन ठहंदो गैस वारी हालत में। उनजा मिसाल आहिनि एयर, मिक्सचर ऑफ हाइड्रोजन एंड हेलियम इन वाटर बलून, ऑक्सीजन हवा में, इहे सभु गैस सॉल्यूशन जा मिसाल आहिनि। ॿियो वरी सॉल्यूशन आहे लिक्विड। लिक्विड सॉल्यूशन तॾहिं थींदो जॾहिं गैस लिक्विड में ॻरियल हुजे। उनजो मिसाल आहे कार्बोनेटेड ड्रिंक्स। लिक्विड में अंदरि कार्बन डाइऑक्साइड जेका आहे उहा ॻरियल हूंदी आहे। या वरी गैस सॉलिड में ॻरियल आहे त ॾिसो त सॉल्यूशन सॉलिड थींदो। हीअ ॻाल्हि ज़हन में रखो त सॉल्वेंट जेको हूंदो उन सॉल्यूशन जी हालत बि उहा हूंदी। सॉल्वेंट गैस आहे त ॾिसो सॉल्यूशन बि गैस। सॉल्वेंट लिक्विड आहे त सॉल्यूशन लिक्विड। सॉल्वेंट इन सॉलिड आहे त सॉल्यूशन बि सॉलिड थींदो। ईअं ही 9 टाइप्स जेके आहिनि उहे असांखे सम्झणा आहिनि ऐं उहे असांजे किताब में ॾिनल आहिनि। A dilute solution is a small amount of solute in a large amount of solvent. Dilute solution यानी छिडरो ॻार। सिंधीअ में त छिडरे ॻार जी माना इहा आहे त बाबा अहिड़ो ॻार जंहिंमें सॉल्यूट जो थोरो मिक़दार हुजे। हाणे छिडरे ॻार खे असां डाइल्यूट सॉल्यूशन था चऊं। डाइल्यूशन ऑफ सॉल्यूशन। डाइल्यूशन ऑफ सॉल्यूशन असां पढ़ियो हुयोसीं त इहो हिकिड़ो तरीक़ेकार आहे जंहिंमें
मार्केट में असां जेको स्टॉक सॉल्यूशन वठी ईंदा आहियूं उहो हूंदो आहे घाटो, पोइ उनखे असां उन मां थोरो मिक़दार कढंदा आहियूं सॉल्यूशन जो, उन में वरी ॿियो सॉल्वेंट वग़ैरह मिलाए असां उनखे छिडरो कंदा आहियूं। इन तरीक़ेकार खे चइबो आहे डाइल्यूशन ऑफ सॉल्यूशन। A concentrated solution has a large amount of solute in small amount of solvent. घाटो गार जंहिंमें सॉल्वेंट जो मिक़दार जेको आहे सो थोरो इन लिहाज़ खां थी वञे त उन में सॉल्यूट तमामु घणो आहे। ईअं न त स्मॉल अमाउंट ऑफ सॉल्वेंट हुजे ऐं सॉल्यूट तमामु घणो थी वञे त पोइ इहो उबतो थी वेंदो त सॉल्यूट थी वेंदो सॉल्वेंट, ऐं तव्हांजो सॉल्वेंट उहो सॉल्यूट सॾिबो। इन जे करे इहा ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त स्मॉल अमाउंट ऑफ सॉल्वेंट छा जी कंपेरिज़न में उहो जेको असां डाइल्यूट सॉल्यूशन पढ़ियोसीं उन जी कंपेरिज़न में हिते इहो लिखियलु आहे त स्मॉल अमाउंट ऑफ सॉल्वेंट हूंदो ऐं सॉल्यूट जो मिक़दार वधीक हूंदो त उनखे चइबो आहे कंसंट्रेटेड सॉल्यूशन, घाटो गार तमामु घणो। जीअं सुपर सेचुरेटेड सॉल्यूशन जो मिसाल आहे उहो कंसंट्रेटेड सॉल्यूशन आहे। Whereas a concentrated solution contains a relatively large amount of solute in a small amount of solvent. कंसंट्रेटेड सॉल्यूशन में अंदरि सॉल्यूट जो जेको मिक़दार आहे उहो तमामु घणो मौजूदु हूंदो आहे। हाणे हिते ॾिसो हीउ सॉल्यूट आहे ब्लू, हीउ कंसंट्रेटेड कोन्हे को, घाटो कोन्हे को, डाइल्यूट आहे। हिनखे बि तव्हां डाइल्यूट सम्झोसि, हीउ वारो जेको आहे उहो कंसंट्रेटेड आहे, छो त हिन में सॉल्यूट जा जेके ज़रा आहिनि ॾिसो उहे तमामु घणा आहिनि, मिक़दार में वधीक आहिनि, पर सॉल्वेंट ॾिसो उहो अञा घणो आहे। असांजे समरी पार्ट 1 जेको हिसो हुयो उहो हिते पुॼाणी ते पहुतो। वरी हाज़ुर थींदासीं समरी पार्ट 2 सां। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।